श्रीमद् भगवद गीता टे अध्याय संपूर्ण थी चुका आहिन। महात्मा सहित तहां श्रवण कया हाणे अचो ओम श्री परमात्मने नमः अध्याय चौथों। श्री कृष्ण भगवान चवन था हे अर्जुन, मूं हिन अविनाशी योग जी गाल कल्प जे आदि में सिज के बुधाई हुई, यानी सूर्य के बुधाई हुई। ऐं सूरज पंहिंजे पुत्र मनुअ के बुधाई, पोइ मनुअ पंहिंजे पुत्र राजा इक्ष्वाकुअ के बुधाई। अहिड़ी रीत पुरखन खां प्राप्त हिन योग के राज ऋषिन जातो। पर हे अर्जुन, वो योग घणे वक्त खां हिन धरतीअ ते गायब थी वियो, अलूप थी वियो। उन्हीअ योग जो ही मूं तुंहिंजे लाइ वर्णन कयो आहे, छो त मुंहिंजो प्यारो भगत सखा तूं मुंहिंजो मित्र आहीं। इन करे उहो योग गीता जो मां तोखे ॿुधायो आहे, छो जो तूं मुंहिंजो प्यारो भगत ऐं सखा आहीं। ही योग ॾाढो सुठो ऐं तमामु भेद जो विषय आहे। छा चयूं श्री कृष्ण भगवान? इहो योग कंहिंखे ॿुधायो पहिरियों? सूर्य भगवान खे। अञा भगवान ॻाल्हाइनि पिया त अहिड़ी रीत भगवान श्री कृष्ण जा वचन ॿुधी करे भक्त अर्जुन महाराज पुछनि था त हे भगवान, तव्हांजो जन्म त हाणे थियो आहे, तव्हां त मुंहिंजा मित्र सखायो, मुंहिंजी ई उमिरि जा आहियो। चओ हरे राम। भाई जीअं मुंहिंजी 25-30 साल उमिरि आहे, तव्हांजी बि उहा ई साल ओतिरी उमिरि आहे लॻभॻि। त पोइ हे भगवान, तव्हांजो जन्म त हाणे जो आहे इन द्वापर युग में, ऐं सूरज भगवान त ओहो युग थी आहिनि। त तव्हां सूरज भगवान खे इहो योग कीअं ॿुधायो? कल्प जे आदि में चओ था, केॾा युग गुज़री आहिनि कल्प खे, इहो मां कीअं मञां? चओ हरे राम। सम्झो था हिन जो अर्थ आहे कि हिनमहिल ताईं भक्त अर्जुन श्री कृष्ण के भगवान न सुञातो आहे, भगवान जो परमात्म तत्व न सुञातो तई, केवल उनखे पंहिंजो भाउ मित्र सखा तो मञे, माइट तो मञे। इहो पतो कोन्हेसि त इहे ई मुंहिंजा मित्र सखा परमात्मा आहिनि साक्षात। चओ हरे राम। हाणे भगवान भेद खोलींदा चौथे अध्याय में। तैते श्री कृष्ण भगवान चवनि था त हे अर्जुन, तुंहिंजा मुंहिंजा ऐं तुंहिंजा घणा जन्म थी चुका आहिनि। मुंहिंजा ऐं तुंहिंजा ॿिन्ही जा घणा जन्म थी चुका आहिनि। भगवान त पाण ईंदा आहिनि, असां त परवश ईंदा आहियूं। भगवान त पंहिंजो पाण अची करे लीला कंदा आहिनि। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। त भगवान चवनि था, मुंहिंजा तुंहिंजा कई जन्म थी चुका आहिनि, पर तूं उन्हनि सभिनी खे ॼाणंदो नाहीं, तोखे यादि कोन्हनि, मां ॼाणंदो आहियां, मूंखे सभु कुझु यादि आहे। मुंहिंजो जनम आम रिवाजी माण्हुनि जहिड़ो न आहे। हे अर्जुन, मां अविनाशी स्वरूप अजन्मु हुअण खां पोइ बि सभु प्राणियुनि जो ईश्वर हुअण ते बि पंहिंजे प्रकृतिअ खे अधीन करे योग माया सां प्रगट थींदो आहियां। बोलो श्री कृष्ण भगवान की। भगवान चवनि था, इहे सॼो संसार टई लोक प्रकृतिअ जे वश में ॾिसो, पर मां जॾहिं बि जनम वठंदो आहियां यानी अवतार वठंदो आहियां त प्रकृतिअ खे पंहिंजे वश में करे। असां सभु केरु आहियूं? प्रकृतिअ जे वश में, और प्रकृति भगवान जे वश में। इहा प्रकृति छा आहे? ये संसारी प्रकृति आहे, सत्य रजे तमे में हली रही आहे। चओ हरे राम।
तो भगवान चवनि था भाई मां ईश्वर आहियां, परमात्मा आहियां। हे पार्थ, जॾहिं जॾहिं धर्म जो नाश ऐं अधर्म जो वाधारो थींदो आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अधर्म जो वाधारो, अभ्युत्थानम अधर्मस्य, अभ्युत्थान यानी वधण, अधर्म जॾहिं वधंदो आहे तॾहिं तॾहिं मां पंहिंजो स्वरूप रचींदो आहियां। तदात्मानम सृजाम्यहम, तॾहिं तॾहिं मां पंहिंजो स्वरूप रचे पाण प्रकट थींदो आहियां। मां साधु पुरुषनि जे उद्धार जे लाइ, चओ हरे राम, ऐं खोटा कर्म करण वारनि खे नाश करण जे लाइ, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, ऐं धर्म जी स्थापना करण जे लाइ हर जुग जुग में प्रगट थींदो आहियां, हर जुग में प्रकट थींदो आहियां। धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, इहो हिन जो अर्थ आहे। ये श्लोक तो सभिनि खे यादि हुजणु खपनि। यादि अथव न, महाभारत ॾिठो हूंदो न भाई, हर हफ़्ते ॾिसंदा हो न महाभारत, 2 श्लोक त आहिनि, यादि थी विया हूंदो सभिनि खे। हलो सभु चओ, हिकु हिकु करे लाइन सां चवंदा वञो। चई ॾेखारियो, तोखे त यादि हूंदा न जस्म, चओ। वरी ॿियो गोविंद मां चवाईंदे गॾु, चिंता न कर। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। अगते वधाए। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। ॾाढो सुंदर, बढ़िया। ॿियो केरु चवंदो भाई, कंहिंखे यादि आहे? 2-4 बार चवंदो त हिते ई यादि थी वेंदो। केरु चवंदो? तव्हां ॿई चवंदो हिकु साथ? अॻितों जो ईअं कुंवार वांगुरु छो था शर्मायो ईअं करे? हरे राम। याद है आजाद? फिल्मी गाने तो सब याद होंगे, बढ़िया बढ़िया। गौरव मथे ही मुंह न खणंदा है। हरे राम। हलो मिली करे चओ भाई, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। वाह भाई वाह। रोज यो अमृत पंहिंजे मुख में धारण कयो। अमृत तो श्री कृष्ण भगवान जा उही वचन जेके उन्हनि पंहिंजे मुखार विंद में उच्चारण कया, उही तव्हां उच्चारण करे रहिया। जी मुख में ये वचन ईंदा आहिनि गीता जा असली वचन आहिनि इहे उहे, तीअं तीअं आस पास सभु बुरायूं ख़त्म थी वेंदियूं आहिनि। भूत प्रेत बि साम्हूं न अची सघंदा आहिनि। सभु बुरा प्रभाव ख़त्म थी वेंदा आहिनि। विकार भॼण लॻंदा आहिनि। श्रद्धा भाव सां रोज 8-10 श्लोक रोज पढ़ो गीता जा, बढ़िया रामायण जा, भागवत जा, गुरबाणीअ जा, ये रोज पढ़ो। गुरबाणी केड़ी पढ़ंदा आहिनि? सुखमनी 24-24 अष्टपदियूं भी पढ़ी वेंदा आहिनि माण्हू।
सुठी ॻाल्हि आहे न, केॾी बढ़िया ॻाल्हि आहे कि रोज़ 1.25 कलाक पढ़नि था पिया। पूरो पूरो पाठ कंदा अथव ॾाढा माण्हू। जपजी साहिब कई माण्हू पढ़ंदा आहिनि 15 मिंट रोज़, रहराज साहिब रोज़ पढ़ंदा आहिनि 10-15 मिंट। असां बि पढ़ंदा आहियूं रोज़ रहराज साहिब, हा न, कीर्तन सोहिलो रहराज साहिब 10-15 मिंट न लॻंदा। त पोइ गीता कहिड़ो ॾोह कयो, भागवत कहिड़ो ॾोह कयो, यानी असां कहिड़ा ॾोह कयनि जो इहो अमृत न पियूं असां। चओ हरे राम। ये असां न पढ़ंदासीं त केरु पढ़ंदो भाई? न यहूदी पढ़ंदा, ईसाई पढ़ंदा, न जट पढ़ंदा अची करे। हिंदू न पढ़ंदा त केरु पढ़ंदो? कमाल जी ॻाल्हि आहे, हिंदू पंहिंजो धर्म विसारे वेठा आहिनि। न त अहिड़ी हालत न हुजे हा सॼे दुनिया में हिकु ई देश आहे हिंदुस्तान। मुगलनि जा घणा देश आहिनि ख़बर अथव? अंग्रेजनि जा घणा देश आहिनि ख़बर अथव? जेके बि देश आहिनि हिननि सां ई भरियल पिया आहिनि सभु। चओ हरे राम। आ सनातन जेको हिकु ई धर्म हो हिंदू, उहो हिकु ई देश वञी बचियो आहे। ॿिया ईअं बसि अलॻि अलॻि बटिजी आहिनि, बिखरी आहिनि, थोड़ा थोड़ा जाते काथे। इन करे त भॻवान खे वरी अचिणो पवंदो आहे। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान चवनि था, हे अर्जुन, जॾहिं जॾहिं धर्म जो नाश थींदो आहे, अधर्म जो वाधारो थींदो आहे, तॾहिं तॾहिं मां पंहिंजे स्वरूप जी रचना कंदो आहियां। ऐं संतन महात्माउनि जे उद्धार जे लाइ, पापी माण्हुनि खे नाश करण जे लाइ, धर्म जी स्थापना करण जे लाइ जुग जुग में मां प्रगट थींदो आहियां। तंहिं करे हे अर्जुन, मुंहिंजो जन्म ऐं कर्म अलौकिक आहिनि। जन्म च कर्म में दिव्यम। भगवान जा जन्म ऐं कर्म असां वांगुरु कोन्हनि। भले चवंदा आहियूं हा भाई लियो जन्म कन्हैया, राम जी ने जन्म लिया है न, ठीकु आहे, लाॾनि में हलंदा आहिनि। भगवान जा लाॾ आहिनि न, लाॾनि में सभु हले, लेकिन मतिलबु इन जो इहो न आहे कि असां वांगुरु उन्हनि जो जन्म थींदो आहे। चओ हरे राम। ॾिसो भाई, हिकिड़े रस्ते में ॾाढो वॾो खूह ठहियलु हो, खाईअ जहिड़ो लंबो चौड़ो खूह। हलंदे हलंदे हिकिड़ो माण्हू वीचारो ॾिसी न सघियो, ध्यानु भटकी वियो उनजो, उठ खां वञी खूह में किरियो। ॿिया आस पास गुज़रिया, कोई मदद न पियो करे, कोई करण पियो चाहे त पाण उहो उन लाइक़ु न हो कि उनखे कढी सघे। चओ हरे कृष्ण। हिकिड़ो कोई आयो बलवान, समझदार, बुद्धिमान, उन चई हिनखे ॿाहिरि कढण जे लाइ मूंखे अंदरि लहिणो पवंदो खूह में, तंहिंजे करे मां खूह में लहां थो। उन चङी तरह खूह में अंदरि वञी करे ऐं उन किरियल माण्हूअ खे पंहिंजो हथु ॾेई करे उनखे खूह खां ॿाहिरि कढी आयो। पाण बि खूह जे अंदरि वियो ऐं किरियल खे खूह मां ॿाहिरि कढी। त जेॾी महिल पाण अंदरि वियो त पहिरियों माण्हू जेको खूह में किरी पियो उहो खूह में आहे, ॿियो माण्हू जेको कढण वियो उहो बि खूह में आहे। ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु कहिड़ो आहे ॿिन्ही में? कि हिकु माण्हू त किरी पियो आहे ऐं ॿियो किरियो न आहे, उहो बि खूह में वियो आहे उन किरियल खे कढण जे लाइ। आहे कि न? त अहिड़ी तरह सां हिन भवसागर में असां जहिड़ा माण्हू त सभु किरियल ई पिया आहिनि। ओ कोई संत महात्मा ईंदा आहिनि जेके जनम वठी अवतार वठी करे असां जहिड़नि खे कढण जे लाइ उहे बि अची हिन खूह में लहंदा आहिनि भवसागर में, ऐं पाण त निकिरंदा आहिनि, असांखे बि कढी असांजो बि बेड़ो पार कंदा आहिनि। त इहे केरु आहिनि? इहे त संत महात्मा आहिनि। चओ हरे राम। त जेसि ताईं बैलेंस ठीकु हूंदो आहे त भॻवानु संतनि खे मोकिलींदा आहिनि, ऐं जॾहिं पाणी सिर खां ऊचो थी वेंदो आहे त पोइ ख़ुदि भॻवान खे अचिणो पवंदो आहे, भॻवान ईंदा आहिनि। चओ हरे राम। त वॾा वॾा संत महात्मा, कबीर साहब, गुरु नानक देव आदि अहिड़ा जेके महात्मा थिया आहिनि, उहे ई जन्म खो न्यारा आहिनि, उहे ई परवश थी न ईंदा आहिनि, उहे ई वीचारा करुणावश ईंदा आहिनि, भॻवान जे आज्ञा ते ईंदा आहिनि या पंहिंजे दया सां ईंदा आहिनि। त पोइ भॻवान जी कहिड़ी ॻाल्हि कजे? चओ हरे कृष्ण।
त संतन जा ही जन्म न्यारा आहिनि त भगवान जा केतिरा न्यारा हूंदा। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन के लाल। जन्म कर्म चमे दिव्यम। श्री कृष्ण भगवान चवनि था अर्जुन मुंहिंजा जन्म भी दिव्य अथई भाई। मां तव्हां ईअं सम्झे आम माण्हुनि वांगुरु मुंहिंजो जनम थींदो आहे। कर्म भी मुंहिंजा दिव्य आहिनि। दिव्य कंहिंखे चइबो आहे? यानी अलौकिक, संसार को न्यारा। उहो शब्द दिव्य उन्हनि जे लाइ आहे जेकी शइ संसारिक न आहे। इन करे सत्संग जे साम्हूं जोड़बो आहे दिव्य सत्संग। दिव्य वचन, भगवान जा वचन दिव्य आहिनि, कोई माण्हूअ जा कोन्हनि। कथा भगवान जी दिव्य आहे, कीर्तन भगवान जो दिव्य आहे। और शरीर असांजो छा आहे? नश्वर आहे, दिव्य न आहे। शरीर त किरण वारो आहे। चओ हरे राम। भगवान चवनि था अहिड़ी रीत जेको इंसान मूंखे ज्ञान सां ॼाणंदो आहे चङी तरह, सो शरीर त्यागे वरी जन्म कोन वठंदो आहे ऐं मूंखे प्राप्त कंदो आहे। चओ हरे राम। ॾिसो केॾी दया था कनि। भगवान खे जेको सम्झी वञे उनजो बि बेड़ो पार, उनजो बि वरी जनम न थींदो। छो जो उनखे पतो पइजी वेंदो संसार छा आहे, शरीर छा आहे, भगवान छा आहिनि, मां केरु आहियां। हे अर्जुन, पहिरियां बि मोह डप ऐं क्रोध खे छॾे मुंहिंजी शरण में आयल घणा पुरुष ज्ञान रूपी तप सां पवित्र थी मुंहिंजे स्वरूप खे प्राप्त थी रहिया आहिनि। पहिरियों बि अहिड़ा कई भक्त थी विया आहिनि जिन विकार छॾिया आहिनि, काम क्रोध, भगवान जी शरण वठी करे ज्ञान अर्जित कयो आहे, उन्हनि ज्ञान हासिल कयो आहे ऐं उन्हनि जो बेड़ो पार थियो आहे। छो त हे अर्जुन, जेको मूंखे जीअं सुमरंदो आहे तंहिंखे मां बि तीअं ई सुमरंदो आहियां। इन जो ॿुधायो कहिड़ो वचन आहे संस्कृत जो? जेको मूंखे जीअं यादि कंदो आहे मां बि उनखे तीअं ई यादि कंदो आहियां। जेको मुंहिंजो जीअं भॼन कंदो आहे मां बि उनजो उहे भॼन कंदो आहियां। जेको जीअं मुंहिंजी भक्ति कंदो आहे, मूंखे यादि कंदो आहे, मां बि उनखे तीअं ई यादि कंदो आहियां। इन जो कहिड़ो 1000 बार ॿुधायो आहे तव्हांखे। हा चओ भाई कहिड़ो आहे वचन? ये यथा मां प्रपद्यन्ते, चओ तांस्तथैव भजाम्यहम। ये यथा, जेके जीअं, मां प्रपद्यन्ते, प्रपद्यन्ते यानी पूजा करण, संस्कृत में चइबो आहे। पूजा करण या आराधना करण, यादि करण, सभु हिकु ई अर्थ आहे। जेके मूंखे जीअं यादि कंदा आहिनि, तांस्तथैव, मां बि उन्हनि खे भजाम्यहम, उअं ई यादि कंदो आहियां, उअं ई भॼन कंदो आहियां मां बि। चओ हरे राम। मतां धोखे में हुजो कि तव्हां 2 कलाक 3 कलाक भगवान खे यादि था कयो, भगवान त ॻाल्हाए बि कोन थो पियो। हाँ, भगवान त छू मुंहुं बि नथो करे पियो, कुझु अखियूं बि नथो छपकाए पियो। वो करे चाहे न करे, पर जेतिरी देर तव्हां यादि कयो तो भगवान उन खां घटि देर तव्हांखे यादि न कंदा। श्री कृष्ण गोविंद। चवण जो अर्थ आहे कि असांजी भक्ति जेतिरी गहरी हूंदी भगवान उहो ई पेश ईंदा। कल एकादशी में कथा ॿुधो कि 6 घंटे में मिली आहे कंहिंखे, नामदेव बालक खे। उनखे त हिकु ॾींहुं बि न लॻो, जंगल बि न वियो, तपस्या भी कोन कई, उन्हें जीअं भजन कई भगवान उही पेश आया। जेके जीअं भजन कंदा उही भगवान ईंदा। उनजी अटूट श्रद्धा हुई। वो तो भगवान खे पंहिंजो को समझे त हिन महिल ईंदो ऐं खाईंदो, अची करे खीर पीअंदो, भोजन कंदो, प्रसाद वठंदो, भगवान उही आया। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हिकिड़ी कथा तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं असां कि
हिकिड़ा महात्मा गुजरंदे गुजरंदे गांव में हिकिड़े घर में विया। प्यास लगी, दरवाजो खटखटायूं। माता लोटो भरे आई, लोटो पीतऊं। माता सुखी रहो, बढ़िया, प्रभु कृपा कन, तू जल पियारियो आ। माता चवण लगी, तह स्वामी कृपा कयो, मूंखे संतान नाहे, दया कयो, मूंखे संतान खपे। अच्छा, वे संत मूसा महान वॾा दरवेश थिया आहिनि। यहूदी या मुगलन में थिया आहिनि, उहे वॾा दरवेश थिया आहिनि, सूफ़ी संत थिया आहिनि। मूसा ध्यानु करे ॾिठो हुते थोरी देरि, भॻवान जे ध्यान में हली आ। भॻवान खां पुछूं, भॻवान चयूंसि हिननि खे 7 जन्मनि में संतान कोन्हे। ध्यान खां पोइ वापसि अची करे चवण लॻा, अम्मा तोखे 7 जन्मनि में संतान कोन्हे। वीचारी दुखी थी वई, उनजो पति बि दुखी थियो। धीरज रखो, भगवान जी रजा ते राजी रहो, चई करे महात्मा हलिया। चओ हरे राम। वरी अञा 2-4 महीना मुश्किल सां गुजरिया त हिकिड़ो ॿियो दरवेश आयो। उन खे बि प्यास लगी, उन बि दरवाजो खटखटायो, चयो माता पाणी पिया। माता पाणी भरे आई, जल उन खे पियारई, प्रसाद खाधई, थधो लोटो। गर्मीअ जे समय में आत्मा खे आनंद आयो। चई माता प्रभु जी कृपा थे तो ते, सदा दया थे। माता चवण लगी, बाबा मां दुखी आहियां। छो? मूंखे संतान कोन्हे। हा, लॻे तो थींदी बि कोन। हिकिड़ा आया संत, चवनि पिया 7 जन्मनि ताईं तोखे संतान कोन्हे। रोअण लगी। महात्मा चयो, बि मथो निहारियऊं, उन जो मथे खे हथ लॻायूं। चयो घबराए न, ध्यानु कयूं ऐं चयूं तोखे भगवान कृपा कंदा, संतान थींदी, सुठी संतान थींदी, चङी संतान थींदी। महात्मा चई हली आ। चओ हरे राम। हिक में हिकु, ॿिए में ॿियो। 7 सालनि में 7 ॿार उनखे थिया। न्याणी बि थी त पुट बि थिया। 7 सालनि में 7 ॿार उनखे थिया। 8 साल पहिरियों वारो महात्मा आयो, चई इतो गुजरां तो हुन माता पाणी पीआरियो हो, उनखे दिलासो ॾींदो वञा, दुखी हूंदी वीचारी। चओ हरे राम। हाल चाल पुछंदो वञा। उहे पति पत्नी जेके 7 जन्मनि ताईं संतान न लिखियल आहे, जीअं गुजरियो त ॾिठई 6 ॿार खेॾनि था, खाइनि था, झूला था झूलनि, हिकिड़ो गोद में आहे। अची करे पुछण लॻो, छो माता पंहिंजा न थिए त हाणे शिशु उद्यान खोलियो अथई छा? सभिनि जा ॿार तूं ई संभालींदी आहियां। चई बाबा छा था कयो, सभु मुंहिंजा आहिनि, इहे सभु तुंहिंजा आहिनि? हा सभु मुंहिंजा आहिनि। पति वेठा साम्हूं। चई बाबा तव्हां खां धोखो थियो अथव, ग़लती थी अथव, तव्हां चयो 7 जन्मनि में संतान कोन्हे। हा, हे ॾिसो। महात्मा हैरान थिया। उहे छा नालो उन्हनि जो? मूसा फ़कीर। अखियूं बंदि कयूं, भगवान ॾे पहुता, सूक्ष्म शरीर सां, मानसिक शरीर सां। चवण लॻा, भगवान तव्हां वटि हितां कहिड़ो हिसाब किताब तो हले? अरे प्रभु, मां जो आयो मां तव्हां वटि, तव्हां चयो हिननि खे 7 जन्मनि ताईं संतान कोन्हे। हा मां चयो हो। उहे त 7 ॿार था खेॾनि वेठा हिते, ईअं धोखो फरे। मूंखे पहिरियों ॿुधायो, केॾी ख़ुशि थियां। तव्हां चयव त मां हिनखे उहो चयोमांसि। भॻवानु चवनि था मां ग़लति थोरी चयो, हिनखे 7 जन्मनि ताईं संतान न लिखियल हुई। पोइ कीअं थियसि? तीअं वरी ॿियो दरवेश आयो, जीअं ॿियो दरवेश महात्मा आयो। पोइ चई जॾहिं लिखियल कोन्हसि त पोइ चई उहो वरदान ॾेईसि। चईसि कीअं वरदान ॾेई? हिनखे त लिखियल ई कोन हुई। चई बाबा ॿुध, तूं मूंखां पुछे त मां ॿुधायोमांइ तोखे कि हिनखे 7 जन्मनि ताईं संतान कोन्हे, पर हुन त पुछियो बि कोन, ईअं ॾेई हलीसि। मां खां पुछियां त मां बि हुनखे बि ईअं चवांसि हा कि 7 जन्म हिनखे न मिलंदसि, पर हुन त पुछियो ई कोन मूंखां, पंहिंजे ई हथ सां 7 लिखी हलीसि मथे में। हैरान थी विया त प्रभु हो संत लिखियो त पोइ तव्हां? चई मां छा कयां, मां पाण खां वधीक उन्हनि जा वचन पालन कंदो आहियां। अपना मान टले टल जाए, भक्त का मान न टलते देखा। मां पंहिंजो वचन टाले छॾींदो आहियां भाई, लेकिन पंहिंजे महात्माउनि जो न टालींदो आहियां। तूं पुछे त ॿुधाए, मैं हुन पुछे ई कोन, पाण ई लिखी हली वियो। थियसि
चओ हरे राम। तरी चवंदा आहिनि बेपरवाह सदा रंग हर के जाको पाख स्वामी। जेके भक्त भगवान सां जहिड़े ढंग सां हलंदा आहिनि भगवान उन्हनि सां उहो ई हलंदा आहिनि। कई भगवान सां मित्रता जो नातो रखंदा आहिनि, कई सेवक जो नातो रखंदा आहिनि, हाँ कोई माता पिता जो तो कोई संतान जो रखंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद।